हर जस करत संत दिन रात, ॾींहुं रात हरि जे जस में, हरि जे सिफत में, हरि 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 हरि। कटे औखी घड़ी, पाप हरण वारो हरि, हरण पापन खे भी। हरि जे जपण सां कामनाऊं वासनाऊं द्वेष दबजी वेंदा। हर जस करत संत दिन रात, और हर हर औखद साध कमात। संत हमेशा इहा ई दवाई वठी रहिया आहिनि। कहिड़ी दवा? हरि जी। कहिड़ी दवा? हरि जी। दवाई छाजे लाइ थींदी आहे? अरे हा, पक सां चओ न, ईअं दबजी चओ था। दवा छा लाइ थींदी आहे? दुख लाइ थींदी आहे। दुख छामो ईंदो आहे? दुख छामो ईंदो आहे? पापन मां ईंदो आहे न। दुख छामो ईंदो आहे? अरे दुख पापन जो फल आहे न, सुख पुंजन जो फल आहे न। पाप जो माध्यम कहिड़ो आहे? कामना वासना पापन जो माध्यम आहे। कामना मन जी, वासना इंद्री जी, उन जे माध्यम सां ई तूं सो कंदे, दुख कंदे या उपयोग कंदे राम। तो हरि जे जपण सां तुंहिंजूं बुनियादी कामना वासनाऊं नियंत्रण में थी वेंदियूं न। मर्यादित खाधो पीतो खाइणो, उथणो रहणो सभु। हर हर औखद साध कमात। हर हर औखद संता भाण सदाई आनंद। आहे ठीकु आहे, नाहे त बि ठीकु आहे। हर हर औखद हरि, वरी खाली न छॾियो, वरी हरि। साध कमात श्री राम। हर हर औखद साध कमात। दुखन जी दवा तो थी। दुखन जो बीज तुंहिंजी कामना वासना। दुखन जो बीज तुंहिंजी हा दुर्कामना दुर्वासना। राम। छड़ो दुख हटियो, इते सब कुछ थी वियो। तूं आहे दुखी कंदे ई छा? पर दुख हटियो सुखी थे तो तोखे छा करणो आहे? तो सुख में जेकॾहिं तूं उन हरि खे कमाईंदे पियो, तुंहिंजो पुञ खज़ानो गॾु थींदो, जेको आपतकाल महिल तोखे कमु ॾींदो। ऐं उन पुञ जे खज़ाने खे तूं राम। हे शरीर बीमार पियो हुजे, ॻाल्हाईंदो, हे शेयर कंदो। तूं उन खज़ाने खे वधाए सघंदो न। ए दिन अखुट निखुटे न जाए, पूरे सतगुरु दिया दिखा। उनखे जेतिरो बाटींदो वेंदे उहो वधंदो वेंदो। जेतिरो बाटींदो वेंदे ओतिरो वधंदो वेंदो। जेतिरो बाटींदो वेंदे वधंदो वेंदो। जेतिरी शेवा कंदो वेंदे सुख वधंदो वेंदो। जेतिरो नाम खे बटबो वेंदो तेतिरो नाम जो, जेतिरो धन फैलाईंदो हलाईंदो वेंदे ते वधंदो रहंदो। हर शइ हलाइण सां वधंदी न। पाणी जेको बीठल हूंदो वो तो सेंवर लगी वेंदो, हिकड़ी बदबू थी वेंदी, कीड़ा पइजी वेंदा। जेको वहंदड़ पाणी हूंदो उहो राम। कपड़ा धो, पानी पियो, स्नान कर। समुंड जंहिंजो नालो आहे उहो वहंदड़ न आहे न। छा समुंड खे वहंदड़ न चई सघंदो न बेटा। समुंड आहे न, उनजी चुल्ही न भरे सघंदो। चुल्ही भरींदो त हुन कसम खाईंदो भेण वात में विझण लाइ। सनान त पंहिंजा रहियो। पर हिकु वाही वहंदड़ आहे, उहा उन समुंड खां सुठी आहे। जंहिंमें कपिड़ा धोपजनि। समुंड ते कपिड़ा धोपदा आहिनि छा? न बेटा, ख़राब थी वेंदा। स्नान करे पानी पियो, सब कुछ ढोर जनावर सबको पानी पिए।
इन दान ते पहिरें शास्त्र में जेको कर्म शास्त्र पढ़ियासीं सॼो इन ते बीठल आहे, दान ते, हलाइण ते, ॾियण ते। श्री राम चयूं गृहस्थी खे धन जेतिरो हुजे सुठो आहे, ख़राब न आहे। धन जेतिरो आहे ओतिरी तुंहिंजी छत मज़बूत रहंदी। छा? हा न त पीढ़ियूं खाईंदियूं पयूं न, धन हूंदो त पीढ़ियूं खाईंदियूं पयूं न। पर केॾी बि पकी छत आहे, उन में पानारो न आहे त तूं 100 साल जेके इंजीनियर साहिब चवनि था बिना पानारे जे 100 साल जो गारंटी ॾियनि, साल जी गारंटी ॾियनि त मां पहिरें पवान। पानारो न रखियल हुजे, बरसाति पए, उन निकाल जो साधन न हुजे, हिकु साल जी इंजीनियर गारंटी ॾे, काथे फाड़े वेंदो? बीठल पाणी फर्श गारे छॾे, कोठा गारे छॾे, पाण खे बीहण न ॾियो, हलंदो हले, छंडकार थियो, रुके न, रुकंदो गारींदो, पाणी खे पंहिंजी शक्ति आहे। श्री राम मुंहिंजा प्यारा, उन में पानार दान रूपी हथ खुलियल हुजे। धन घणो आहे पर पानारो कोन्हे, टिण जमकान थी वेंदो। झूपड़ो ई आहे पर पानारो खुलियल आहे। वरियनि जा वरिया 20-25 साल उन झूपड़ियुनि में रहिया, उन रस्तो खुलियल आहे। हीअं थियो पियो आहे, मथां होल जेके खपरनि जा पाणी पियो न आहे, वियो न आहे, बीहण जो पर्शन ई कुझु कोन्हे न, खपरनि जूं न जायूं हूंदियूं। तूफ़ान हवा में ड्रही पए ॿी ॻाल्हि आहे, बरसाति ड्राहींदी अहिड़ी ॻाल्हि न आहे। बरसाति पई वई हली, छो न करे बर्फ़ा में पहुंदियूं आहिनि, पर ग़रीबनि जो भॻवान मालिक आहे न। हर जाइ ते बरसाति बर्फ़ जी पवंदी आहे, काथे आहे, हिते पई हुते न पई। भई असां वटि त बर्फ़, असां वटि त बरसाति में बर्फ़ आई, हिते त कान आई, ज़रूर न आहे, हर जाइ ते साईं सभिनी जो मालिक आहे। श्री राम त दान रूपी पानार रूपी हथ तुंहिंजो दान जो खुलियल हुजे। तुंहिंजी हल्की बि छत आहे, तूं ग़रीब बि आहीं त बि तूं वहंदो रहंदे, पर जो तूं केॾो बि धनवान आहे, दान रूपी हथ खुलियल न आहे, कंहिं महिल बि फाटी पवंदे, किरी पवंदे। जायूं तोखे खाईंदियूं पयूं, गिरवी लॻियूं पयूं, रोडनि ते घुमनि था।